बैरिस्टर बरकत जी धीअ सां शादी करण जो ख़्याल पुट दिल मां कढी छॾ। तुंहिंजे पीउ खे ख़बर पवंदी न त ॾाढो नाराज़ थींदो। मां नाराज़ न थींदुसि। इहा शादी ज़रूर थींदी। न बाबा साईं, मूंखे इहा त ख़बर हुई त महविश बैरिस्टर बरकत जी धीउ आहे, पर मूंखे इहा ख़बर न हुई त तव्हांजी अना ते वार करण वारो बैरिस्टर बरकत ई आहे। पुट, तुंहिंजी पसंदि ख़ातिर पंहिंजी अना मथां थियल वार खे मूं विसारे छॾियो आहे। बाबा साईं, तव्हां भले विसारियो, पर मां न शहरयार, मां पंहिंजे अकेले पुट जी पसंदि मथां पंहिंजी अना खे कुर्बान करे सघां थो। तुंहिंजी पसंदि ऐं ख़्वाहिश मूंखे दुनिया जी हर शइ खां वधीक अज़ीज़ आहे। तुंहिंजी शादी बैरिस्टर बरकत जी धीअ सां ज़रूर थींदी। बरकत साहब, तव्हांखे त यकीन कोन ईंदो हूंदो त अॼु अचानक मां पंहिंजी घरवारीअ समेत तव्हांजे घर अची पहुतो आहियां। हाँ, बिल्कुलु यकीन न पियो अचे। हा, यकीन करण जहिड़ी ॻाल्हि बि कोन्हे का। हूअं बि जॾहिं प्लाट वारे मामले ते असांजो जहिड़ो पियो हलियो त मीडिया त ईअं पियो साबित कयो त तव्हां ऐं असां मैदान जंग में संदरो ॿधियूं बीठा आहियूं। हालांकि अहिड़ी का ॻाल्हि हुई ई कान। हा, ही त कानूनी मसइलो हो जेको ख़ैर सुलभी सां ख़तमु थी वियो। ओहो, छॾियो तव्हां हिननि ॻाल्हियुनि खे। हा, तव्हां सही पिया चओ भेण। अदा बरकत भेण चयो अथव न त पोइ तव्हांखे भाउ करे हिते आई आहियां। भली करे आयो, जी करे आयो। ही त घर तव्हांजे भाउ जो आहे, तव्हां केॾी महिल बि अची सघो था। भेण, तव्हांजे लाइ 24 कलाक दरवाज़ा खुलियल आहिनि। शहनाज़, अहिड़ा कुझु खाइण पीअण जो बंदोबस्तु करे वठि। बरकत साहब, मानीअ जी तकलीफ़ न कयो, चांहि पीतीसीं न, ॻाल्हि साॻी आहे, भला को फ़र्क़ु आहे छा? साईं, चांहि त पीती आहे, पर मिठाई बि हुजणु घुरिजे। हा हा, मिठाई बि खाईंदासीं, पर तव्हांजे हा करण खां पोइ। छाजी हा भेण? बरकत साहब, मां ॻाल्हि कंदो आहियां सिधी। फेराए घेराए ॻाल्हि करण जो आदी मां न आहियां। ऐं सिधी ॻाल्हि इहा आहे त मां पंहिंजे पुट शहरयार जो रिश्तो तव्हांजी न्याणीअ लाइ। अदा प्लीज़ ॾिसो, न कजो। मुंहिंजे पुट ऐं तव्हांजी धीउ हिक ॿिए खे पसंदि करे छॾियो आहे। बरकत साहब, तव्हां भले पंहिंजी धीअ जी रज़ामंदी मालूम करे वठो, कुर्ब कयो। हाणे जेकॾहिं इहो थी वञे त वात मिठो कयूं पोइ थो न। हूअं बि हीउ रिश्तो तव्हांजे ऐं असांजे विच में जेके दूरियूं उन्हनि खे विझड़ाई में बदिलाए छॾियो। शहरी, तो मूंखे कॾहिं ॿुधायो कोन त तूं सलीम शहाब जो पुटु आहीं। तो पुछियो ई कोन। मूंखे इन ॻाल्हि जो ई त ख़ौफ़ हो। कहिड़ी ॻाल्हि जो? तुंहिंजो पीउ ऐं मुंहिंजो पीउ सख़्तु मुख़ालिफ़ आहिनि। प्लॉट वारे केस ते ॿिन्हिनि जी काफ़ी तल्ख़ कलामी थींदी रही आहे। पर बाबा साईं त सभु कुझु विसारे तुंहिंजी ऐं मुंहिंजी ख़ुशीअ जे लाइ तुंहिंजे बाबा साईं वटि हली आयो। इन ई ॻाल्हि जो त ख़ौफ़ आहे, किथे पापा इनकार करे छॾियो त? बाबा जी एॾी फराक दिलीअ जे मुज़ाहिरे करण जे बावजूद बि। शहरी, मां तोसां पोइ ॻाल्हायां थी, ठीकु आहे? बाय। कज़न, ही मां छा ॿुधी रहियो आहियां? तूं ठीक ॿुधी रहियो आहीं। बरकत अली, सुठो रिश्तो आहे। ऐं चवंदा आहिनि तो पहिरियों मुल्क हथूरी हूंदो आहे। इहो त ठीकु आहे, पर महविश जी पढ़ाई डिस्टर्ब थींदी, हुनजी लॉ जी डिग्री आहे। पढ़े त शादी खां पोइ बि सघे थी न, हिन में छा आहे? मूंखे त ॻाल्हि सम्झ में नथी अचे। कहिड़ी ॻाल्हि? रिश्ते वारी सलीम शहाब जे अचण वारी। बरकत, ॻाल्हि सम्झ। जोड़ मथे आसमान ते ठहंदा आहिनि। ईअं सम्झ त अलाह साईं असां ते महिरबानी कई आहे जो असांजी धीउ जे लाइ एॾी वॾे घर जो रिश्तो आयो आहे। मां त चवां थी तो पहिरीं फुर्सत में हा करे छॾ। ठीकु आहे, अचो। अच्छा।
सीओ अदा सलाह मसलत थी हुई? बल्कि साहब तकड़ कान्हे का पर भले तव्हां सलाह मसले त करे पोइ असांखे जवाबु ॾिजो। न अदा अहिड़ी ॻाल्हि त न आहे। असां ॿई तव्हांजे अचण ते इलाही ख़ुशि थिया आहियूं। इन जो मतिलबु त असां हा सम्झूं न। यही समझो सर। शहरयार जब भी मिठाई भी घुराए ऐं शहरयार खे ख़ुशख़बरी भी ॿुधाए। हा बिल्कुलु छो न न न साईं मिठाई सां घुराई। ॻाल्हि साॻी न भला कहिड़ो फ़र्क़ु आहे तव्हांजो ऐं असांजो। वसीम छा थियो? तुंहिंजी अखियुनि में ॻोड़ा छो? कुछ भी तो न। कीअं कुझु कोन थियो आहे? पहिरियों दफ़ो तुंहिंजी अखियुनि में ॻोड़ा ॾिठा अथऊं। तो वो भी तेरी खबर पहिरियों दफ़ो ॿुधी आहे। कहिड़ी ख़बर? तव्हांजे रिश्ते वारी। कम ऑन वसीम, इहा त ख़ुशी जी ॻाल्हि आहे न। इन में रोइण जी कहिड़ी ॻाल्हि आहे? मैं भी ही रोअण त मूंखे ख़ुशी में अची वियो आहे। सच? तोखे बि ख़ुशी थी आहे? मूंखे छो न ख़ुशी थींदी महवेश। मां त तव्हांजी ख़ुशी में ख़ुशि हूंदो आहियां। मूंखे तो मां इहा ई उमेद हुई। पहिरियां मूं सोचियो शायदि तोखे एतिराज़ हूंदो। मूंखे कहिड़ो हक़ आहे एतिराज़ करण जो? मां केरु थींदो आहियां एतिराज़ करण वारो? जेकॾहिं तूं हिन ॻाल्हि में राज़ी आहीं, ख़ुशि आहीं, त पोइ मां बि ख़ुशि आहियां। हिकिड़ी ॻाल्हि आहे वसीम, मूंखे तुंहिंजी दुआ लॻी आहे। यादि अथई उन ॾींहुं तूं चयो हो त तोखे कंहिं मुल्क जो शहज़ादो मिलंदो या त वरी कंहिं करोड़पतीअ जो पुटु। ऐं शहरयार पंहिंजे पीउ जो अकेलो पुटु आहे। ऐं करोड़पति पीउ जो अकेलो पुटु आहे। वसीम तूं कुझु बि चओ, पर मूं कंहिं बि शइ खे कोन ॾिठो हो। वाकई कसम तूं ख़ुशकिस्मत आहीं जो दौलत मां निकिरी दौलत में दाख़िल थी। कम ऑन वसीम, मूंखे इन्हनि सभिनीनि शयुनि में का बि दिलचस्पी नाहे रही। ऐं हा, सुकून दौलत खां वधीक क़ीमती शइ आहे। ऐं सुकून इंसान खे उन वक़्तु हासिल थींदो आहे जॾहिं हुन जो ज़मीर जाॻियल हुजे ऐं नियत साफ़ हुजे। छा मतिलबु आहे कसम? तूं मुंहिंजे ज़मीर ऐं नियत ते शक करे रही आहीं? न चरिया, मां त तोखे सम्झाए रही आहियां त दौलत खे सभु कुझु सम्झणु छॾे ॾे। छो त इंसान मोहबत सां जेको कुझु हासिल कंदो आहे न, उन में ई मुतमइन रहंदो आहे। कसम मुंहिंजी त सॼी महिनत ई बर्बाद थी वई आहे। मुंहिंजा सभु ख्वाब, मुंहिंजा सभु अरमान सभु चकनाचूर थी विया आहिनि। मगर हिन छा बचो आहे मूं वटि? कुझु बि न कसम, कुझु बि न। मुंहिंजी त क़िस्मत ई ख़राबु आहे। तुंहिंजी क़िस्मत न, नियत ख़राबु आहे। ऐं क़िस्मत नियत सां ठहंदी आहे। सच्ची थी चवां। मां चाहियां थो त तुंहिंजी शादीअ जी तारीख़ जल्द फिक्स थियणु घुरिजे। बाबा साईं इहो त तव्हां ठीकु था चओ, पर छा? पर इहो त महविश अञा पढ़ी रही आहे। मूंखे ख़बर पई आहे त महविश ला थी करे पई। शहरयार, मूंखे हूअं ई हुनजो पढ़णु पसंदि न आहे। ऐं हूअ ला करे बि कंदी बि छा? तुंहिंजी ज़ाल ऐं मुंहिंजी नुंहुं जजनि जे साम्हूं वञी जुतियूं घसाए ॾोहारियुनि जूं ज़मानतूं कराईंदी। ऐं इहो सभु कुझु कंदे छा सुठो लॻंदो? तूं हुन सां ॻाल्हाए ऐं हुनजी तालीम छॾाए।
बाबा साईं नथो चाहे त तूं लॉ करे, पर हा इहा पॉसिबिलिटी आहे त शादीअ खां पोइ तूं पंहिंजी LLB कंटिन्यू करे थी सघीं। शहरी तुंहिंजो पीउ हींअर ई राज़ी कोन थो थिए त बाद में स्टडी जी इजाज़त कीअं ॾींदो? भले ई न ॾे, पर मां त तोखे इजाज़त ॾींदुसि न यार। ऐं हा, तोखे ख़बर आहे त मां ज़िद छो नथो कयां? मां ज़िद इन करे नथो कयां त जेको असांजो ठहियलु कमु आहे न उहो बि ख़राबु न थी वञे। मूं सम्झो त जॾहिं बाबा साईं खे ख़बर पवंदी त तूं बैरिस्टर बरकत जी थी आहीं, मूंखे त ईअं त लॻो ॼण बाबा साईं मूंसां ॻाल्हाइण ई छॾे ॾींदो। ऐं ख़ुशीअ जी ॻाल्हि इहा आहे त बाबा साईं नाराज़ ई न थियो। ऐं रही ॻाल्हि एजुकेशन डिग्री, उहो त अॻिते हली कंटिन्यू करे सघिजे थो। शहरी मूंखे अलाए छो ख़ौफ़ अची वरायो आहे। मुंहिंजी जान, हाणे छा जो ख़ौफ़? ख़ौफ़ वारियूं मंज़िलूं त असां आसानीअ सां तइ करे चुका आहियूं। पर पोइ बि अलाए छो मुंहिंजे मन में वसवसनि जा लामारा हली रहिया आहिनि। ख़ौफ़ न कर महवेश, सभु कुझु ठीकु थी वेंदो। तूं बसि मुंहिंजी ख़ातिर फ़िलहाल एजुकेशन खे रोके छॾ। शरीर तूं चईं थो त तुंहिंजो चवणु कयां थी, बाक़ी छॾ, मां आहियां। मूंखे इहो ॿुधाए त तोखे मूं ते भरोसो कंदो? आहे भरोसो। महवेश आहे त पोइ बसि हलो भला हाणे हिते ई सभु ॻाल्हाईंदासीं या कुझु ॿाहिरि हली खाईंदासीं? शहनाज़ जो कहिड़ो तरीक़ो आहे जो असां हुननि जे करे पंहिंजी छोकिरी जी तालीम हथ में छॾायूं? हू चवनि था त उन चवण ते असां पंहिंजी न्याणी खे चाहियूं था, बरकत भलो रिश्तो आहे ऐं ॿियो त महविश पाण बि रज़ामंद आहे। पहिरीं मूंखे हलाए छो हिन ग़ैर फितरी रिश्ते ते एतिराज़ हो, ऐं हाणे बि आहे। बरकत जॾहिं हा कई आहे त महविश उन्हनि जी थी वई, उन्हनि जी मर्ज़ी आहे उनखे पढ़ाइनि या न पढ़ाइनि, असांजो कहिड़ो मतिलबु? मतिलबु छो न आहे? जे महवेश वटि LLB जी डिग्री हूंदी त ॾुखे वक़्त में हुनखे कमु अची सघे थी। तव्हां बि हाणे ज़िद न कयो, बसि दुआ कयो त महविश पंहिंजे घर में पंहिंजे मुड़ुस सां ख़ुशि हुजे। जे महवेश जी शादी 2 सालनि खां पोइ थींदी त छा थींदो? इसी ताईं हुनखे LLB जी डिग्री त मिली पवंदी न। बरकत उन्हनि जो अकेलो पुटु आहे ऐं उनजी उमेद ॾिसण था चाहिनि। अलाह जो शुक्र आहे त असांजी न्याणी सुखी घर में वञी रही आहे, पोइ असां एतिराज़ छो कयूं? तव्हांजी हिन फरसुदा ॻाल्हि त असांखे त मारियो आहे। जेका तव्हांजी मर्ज़ी जीअं वणे थी वञी कयो। तव्हां हुनखे ॿुधाए छॾियो त हाणे निकाह जी डेट फिक्स कयो। महविश मुबारक हुजे। अॼु असांजी मोहब्बत पंहिंजे मंज़िल ताईं पहुची वई आहे ऐं मां सॼी ज़िंदगी कोशिशि कंदुसि त तोखे हमेशह ख़ुशि रखां, हमेशह। छा थियो? ॻाल्हाई छो नथी? छा ॻाल्हायां? मां त सिर्फ़ु तोखे ॾिसी रही आहियां ऐं हिन वक़्तु तोखे ॾिसण सां मूंखे सवाब बि मिलंदो ऐं सुकून बि। हिन महिल बि सवाब कमाइण जे लाइ सोचे पई। ऐं मां छा? मां हिन यादगार वक़्त खे, हिन सुहानी राति खे पंहिंजी ज़िंदगीअ जी यादगार राति बणाइण जो सोचियां थो। शहरयार तूं ऐं मां मिलिया आहियूं, इन खां वधीक शानदार घड़ी कहिड़ी हूंदी? बसि अल्लाह खां दुआ कयो त तव्हांजो ऐं मुंहिंजो साथ सलामत रहे। इंशाअल्लाह मुंहिंजी इहा ई दुआ आहे त असांजो साथ असांजे मरण ताईं हमेशह गॾु हुजे। असां राति थकिजी पियासीं। हा वाक़ई ॾाढा थकी पियासीं। इहो त चङो थियो जो सभिनी माइटनि खे न घुरायोसीं।
ओ वाह, हेॾा केरु आई? छा खणी आयो आहीं? अंकल ही सुबुह जी नेरन आहे। मुंहिंजी कज़न महवेश खे हलवा पूरी तमामु घणी पसंदि आहे। मां हिन जे करे हलवा पूरी खणी आयो आहियां। महवेश हलवा पूरी तव्हांखे कंहिं ॿुधायो आहे त असांजे घर में फाका थी रहिया आहिनि? तव्हां असांजे लाइ नाश्तो मोकिलियो? रसम, इहा वाहियात रसम पाण वटि रखो। असां वटि इहे रस्मूं न थींदियूं आहिनि। अंकल दरअसल इहा रसम त आहे, पर हिन सां गॾोगॾु मुंहिंजी कज़न खे तमामु घणी पसंदि आहे। मां हिन करे खणी आयो आहियां। इहे वाहियात ऐं जाइलाना रस्मूं पाण वटि रखो। का ज़रूरत न आहे, वापसि खणी अच। भाउ साईं आयो आहे त सिक मां खणी आयो आहे त रखे छॾियो। छा आहे? शरियार, तूं चुप रहो। मां ॼाणिया त ही ॼाणे। हल खणी निकिर ॿाहिरि। अंकल दरअसल मां कज़न महवेश खे बि वठण आयो आहियां। महवेश खे वठण आयो आहीं? छो? एक्चुअली अंकल बरकत मूंखे चयो हुयो त महवेश खे पंहिंजे पाण सां गॾु वठी अचां, त जीअं हुन घर मां तयार थी वलीमे में हले। का ज़रूरत न आहे, महवेश तोसां गॾु कोन हलंदी। महवेश हाणे हिन घर जी इज़त आहे ऐं हितां ई तयार थी करे वलीमे में ईंदी। तूं वञी सघीं थो, खण पंहिंजो सामान। नाश्ता खणी आयो आहे, वो बि टिफिन। कंजूस बैरिस्टर। नेरन वापसि छो आई आहे ऐं महवेश छो न आई? न मासड़, महवेश बि मूंसां गॾु कोन आई ऐं ही नेरन बि वापसि करायो वियो आहे। छो? बसि चवनि पिया त कहिड़ो असांजे घर में फाका हली रहिया आहिनि, जो सुबुह जो नेरन तव्हांजे घर मां थो अचे। पुट, इहा त रसम आहे। मासी, हू चवनि पिया त इहे वाहियात रस्मूं जेके तव्हां फालतू कयो था, इहे तव्हां पंहिंजे घर में ई रखो। मासड़, महवेश जो सोरो त इंतिहाई बदतमीज़ आहे। तूं महवेश सां मिली? हा मासड़, ॾिठोमांसि त सही, पर ॻाल्हायोसीं कोन। वसीम, पोइ महवेश बि कुझु न चयो? मासी, उहे वीचारी छा ॻाल्हाए, हुनखे विच में ॻाल्हाइण जो मौक़ो ई कोन ॾिननि। बरकत, ही सभु कुझु छा आहे? वो ठीक था चवनि, ये बेवकूफ़ाणियूं रस्मूं जंहिंजी दुनिया में का बात न रहे। तव्हां महवेश खे दुआ कयो था ख़ुशि रहे। जे रस्मूं पूरियूं न थियूं त का क़यामत कान थी वेंदी। बाबा वसीम, हिन ॻाल्हि जो पंहिंजे ख़ानदान में ज़िक्र न कजे, छो त माण्हू ॻाल्हियूं ठाहींदा बाबा।